बे पासे आगाह कयूं कि खैरपुर मां ॻोठ शहर मोहम्मदपल में बाहि लॻी वई आहे। 20 घर सड़ी रखी विया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया बाहि लॻण सबबि घरनि में पियल अनाज समेत अलाह तला सड़ी रखी वियो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेहारो मददगार वेठल आहिनि। आगाह कयूं पिया खैरपुर मां ॻोठ शहर मोहम्मदपल में बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। 20 घर सड़ी रखी विया आहिनि। बाहि लॻण सबबि घरनि में पियल सामान बि सड़ी वियो आहे। मुतासिर बेहारो मददगार वेठल आहिनि। खैरपुर मां तव्हांखे ख़बर ॾियूं पिया ॻोठ शहर मोहम्मदपल में बाहि लॻी आहे। 20 घर सड़ी रखी विया आहिनि। बाहि लॻण सबबि घरनि में पियल अनाज समेत अलाह तला सड़ी रखी वियो आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। राब्तो कयो आहे खैरपुर में शकील जावरी सां। शकील, आगाह कजो ॻोठ शहर मोहम्मदपल में बाहि जो वाक़ियो पेश आयो आहे। को जानी नुक़सान त नाहे थियो? शकील, आगाह कजो शहर मोहम्मदपल में बाहि लॻी आहे, छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु, ही खैरपुर भरिसां पल ॻोठ आहे जिते ओचितो बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण जे नतीजे में 20 घर जेके आहिनि उहे मुकमल तौर ते सड़ी रख थी विया आहिनि। उन हवाले सां मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण जे नतीजे में घर उन्हनि जा मुकमल तौर ते सड़ी विया ऐं घरनि में पियल संदन समूरो सामान पिणु सड़ी वियो आहे। घरनि में पियल सोन, अनाज ऐं ॿियो सामान सड़ण सबबि हू मुकमल तौर ते परेशान आहिनि। ऐं मुतासिरनि जो चवणु आहे त असां खुलियल आसमान हेठि वेठा आहियूं। हिन वक़्तु ताईं कंहिं बि संदन न लॻी आहे। मुतासिरनि जो मुतालबो आहे त फौरी तौर ते संदन मदद करे संदन परेशानी ख़तमु कई वञे। जी ठीकु आहे शकील, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।